ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मेहर में सिक्योरिटी अहलकारनि ते फायरिंग वारो वाक़ियो पीपी अॻवाणनि ऐं ॿियनि जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। नौशेर फिरोज़ जे सेशन कोर्ट पीपी अॻवान इरफान ज़फर लखारी ऐं कंबर लखारी ऐं ॿियनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। नज़र पंवर, गुलिस्तान मंगी, नादर लखारी, ग़ुलाम मोहम्मद मला ऐं असलम सोलंकीअ जी ज़मानत मंज़ूर कई वई। एटीसी जो जज मोकल ते हुजण करे सेशन कोर्ट ज़मानत मंज़ूर कई। जवाबदारनि खे 10,000 जा मचलका जमा कराइण जी हिदायत कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे नौशेर फिरोज़ मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद काइम खानी। जी ज़ाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मेहर वाक़े में मुलविस ॾेखारियल 7 ॼणनि जी जेका आहे अॼु नौशेर फिरोज़ जी अदालत ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। एटीसी जो जज जेको आहे मोकल ते हुजण जे करे सेशन जज नौशेर फिरोज़ जंहिंखे इंचार्ज आहे दहशतगर्दी हंध आणण वारी अदालत जी, अॼु हुन जेको आहे सीनियर वकील कुर्बान मरानो जा दलाइल ॿुधनि बाद जेको आहे PPMNA इरफान लगारी, सीता जे चेयरमैन कंबर लगारी, नज़र पंवर, गुलिस्तान मंगी, नादर लगारी, ग़ुलाम मोहम्मद मला ऐं असलम सोलंकी समेत 7 ॼणनि जी जेका ज़मानत आहे 10,000 में मंज़ूर करे वरिती आहे ऐं अदालत हुकुम जारी कयो त 10,000 जा मुचलका जेके आहिनि उहो अदालत में जमा कराइनि। अवांखे इहो ॿुधाईंदो हलां त जनाइल जवाबदार 16 तारीख़ ताईं जेको आहिनि जेल कस्टडी रिमांड ते आहिनि, पर अॼु ज़मानत मंज़ूर थियण खां पोइ जेको आहे हुननि खे जेको अॼु आज़ादु कयो वेंदो। हिन खां अलावा अवांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त 8 ॼणनि खे जेको आहे अॼु वधीक हुननि मेहर पुलिस जेको आहे मुलविस ॾेखारियो आहे, हुनजा नाला ज़ाहिर कया आहिनि, जिन खे बि तवक़ा ज़ाहिर कई पई वञे त जेको आहे रिमांड लाइ हुननि खे अदालत में पेश कयो वेंदो। ऐं हिन महिल ताईं जेको आहे हुननि खे अदालत में पेश न कयो वियो आहे, पर अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके नाला हुननि जेके मेहर पुलिस खोलिया 8 ॼणनि जा, उन्हनि में जेको आहे रजब लगारी, इमरान सोलंकी, सलीम अबड़ो, वज़ीर खुसरो, इरशाद लगारी शामिल आहिनि, जिन सईद लाखेर, मीर मोहम्मद लगारी, नवाब सोलंकी बि जेके शामिल आहिनि। ऐं पुलिस जेको आहे गिरफ़्तार जवाबदारनि जा जेके अदालत में जेके तफ़सील जमा कराइनि, उन्हनि में जेको आहे उन्हनि हथियार बि जेके हथ करण जी दावा कई आहे। जवाबदार सईद वटां रिपीटर हथ करण जी दावा कई आहे, जंहिं ते अमीर खान जेको पिस्टल, इमरान वटां राइफल हथ करण जी दावा कई आहे, जंहिं ते जवाबदार राहिब वटां रिपीटर ऐं नवाब वटां जेको आहे बंदूक हथ कई वई आहे। पर हिन महिल ताईं जेको आहे हिननि जी गिरफ़्तारी छो त कई वई आहे, पर हिननि खे रिमांड लाइ अञा ताईं अदालत नौशेर फिरोज़ में आंदो न वियो आहे। मेहर पुलिस जेको आहे हिन केस में जी ठीक है, मुंहिंजी महिरबानी ज़ाहिद अपडेट करण लाइ।